बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में जिम्स अस्पताल जे डॉक्टर्स जो नओं कारनामो साम्हूं अची वियो। हवालदार बिरोही वासण मुस्मात फरीदा ज़ाल मज़ार ख़ान भंगर जो सीज़र करण दौरान पेशाब वारी नाली कटे छॾी। हालत ख़राब थियण ते मरीज़ा खे अस्पताल मां नेकाली ॾेई छॾी। मुतासिर औरत जो 4 महीननि खां SIUT सखर खां इलाज हलंदड़। औरत जे मुड़ुस मज़ार ख़ान डायरेक्टर जिम्स अब्दुल वाहिद ट्रगड़, डॉक्टर सनम, डॉक्टर साइमा शाहीन ऐं डॉक्टर शहजादो ख़िलाफ़ सेशन कोर्ट में केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। मुतासिरा औरत जे मुड़ुस मज़ार ख़ान जैकब न्यूज़ ऑफिस पहुची एहतजाज कंदे चयो आहे त 4 महीना अॻु ज़ाल फरीदा खे जिम्स अस्पताल में वियम लाइ खणी आयुसि, जिते पहिरियां डॉक्टर्स चयो त नॉर्मल डिलीवरी थींदी ऐं कुझु कलाकनि खां पोइ एमरजेंसी जो चई सीज़र ज़रिए ॿारु पैदा कयो वियो ऐं कुझु वक़्त खां पोइ मुंहिंजी ज़ाल जी तबियत ख़राब थी वई ऐं पेशाब निकाल न थियण सबबि संदसि हालत इंतहाई बिगड़जी वई हुई। डायरेक्टर समेत ड्यूटी डॉक्टर्स ॾांहुं दांह खणी वियुसि पर कंहिं बि न ॿुधो ऐं मुंहिंजी ज़ाल खे मरणीन करे अस्पताल मां ख़ारिज कयो वियो। जंहिंखे SIUT सखर खणाए वियुसि त ख़बर पई त औरत जी पेशाब वारी नाली कटियल आहे ऐं इन दौरान मां मिस्कीन लखें रुपया ख़र्च करण सां गॾोगॾु सख़्त अज़ियत ऐं ज़हनी दबाव जो शिकार बि रहियुसि। हाणे आऊं ज़िम्मेवार डॉक्टर्स ख़िलाफ़ अदालत में 22 AB जी दरख़्वास्त कराई आहे ऐं संदन ख़िलाफ़ केस दाख़िल करे मूं मिस्कीन सां इंसाफ़ कयो वञे। दोदापुर भरिसां मोहम्मदपुर थाणे जी हद ॻोठ तगियो दश्ती में संगावती तकरार तां 40 वरहनि जो अल्लाह बख्श भंड क़तल। इतला बावजूद पुलिस न पहुती, जवाबदार फरार। लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले। पुलिस मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। जवाबदारनि जो ताल्लुक़ कराची ऐं ख़ैरपुर सां ॿुधायो पियो वञे। केस दाख़िल करे खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। छुल भरिसां ऊदी रोड ते मोटरसाइकिल जे फीथे में रओ फासण सबबि शहनाज ख़ातून नाले औरत मोटरसाइकिल तां किरी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे लाड़काणे न्यो पियो वियो त रस्ते में फौत थी वई। इतला मिलण ते संदसि घर में कोहराम मची वियो। फौती औरत छुल भरिसां ॻोठ छुटो डूल जी रवासण हुई। जैकबाबाद भरिसां 20 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो औरतनि समेत एहतजाज। 20 ॾींहं अॻु क़तल थियल नौजवान शौकत जखराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो फौती जे भाउ ग़ुलाम सरवर जखराणी, नज़र मोहम्मद जखराणी, औरतनि मुस्मात अरबाब ख़ातून, सुमेरा ख़ातून समेत प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज कंदे दाहियो त दिलमुराद पुलिस मक़तूल नौजवान जा कातिल गिरफ़्तार नथी करे। जवाबदार असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार धुर जा गुल मोहम्मद, रफ़ीक अहमद, अली बहार, बादल ऐं ॿिया असांजे प्लाट ते ॿीहर कब्ज़ो करण जी कोशिश कनि पिया। SSP जैकबाबाद खां मुतालबो था कयूं त कातिलनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद में ऑल पार्टीज़ पारां शहरनि खां फुर थियल मोटरसाइकिलूं वापसि न थियण ख़िलाफ़ डॉक्टर आबिद सिंधी, APC चेयरमैन शाबान अबड़ो, ईद मोहम्मद डोमकी, ज़हूर मायरी, चाकर जोणेजो, फिदा लखण, मौलवी रफ़ीक फ़खरी, इमरान सोलंकी, अज़ीज़ सियाल, अल्लामा शाहिद जवादी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त SSP पुलिस ऑफिसर्स खे फुर थियल मोटरसाइकिलूं फौरी वापसि कराइण जूं हिदायतूं कयूं आहिनि, पर तंहिं बावजूद शहरनि ज़हूर मायरी, अब्दुल करीम बिरोही ऐं मालिक अली खे मोटरसाइकिलूं वापसि न मिलियूं आहिनि। SSP खे अपील था करियूं त लाॻापियल नाअहल पुलिस ऑफिसर्स खे हटाए मोटरसाइकिलूं वापसि करायूं वञनि। जैकबाबाद मां बदली थियल PDSP ख़ालिद मंगरियो रिलीफ शिकारपुर में 4 संभाले वरिती, जॾहिं त शिकारपुर मां बदली थी आयल PDSP अता मोहम्मद सूमरो बि शिकारपुर खां रिलीव थी जैकबाबाद में 4 संभाले कमु शुरू करे छॾियो आहे। दश्ती बिरादरी जे चीफ सरदार मीर चाकर ख़ान दश्ती जी जैकबाबाद आमद ते संदसि बिरादरी पारां पुरजोश इस्तक़बाल कंदे गुलनि जी वर्खा कई वई। सरदार मीर चाकर ख़ान दश्ती बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ात करे ख़ासि इलाइक़े में पेश ईंदड़ मसइला मालूम कया ऐं बिरादरी खे हर ॾुख सुख में साथ निभाइण जी ख़ातिरी कराईंदे चयो त संदसि घर जा दरवाज़ा बिरादरी लाइ ॾींहुं राति खुलियल आहिनि। जॾहिं त सरदार मीर चाकर ख़ान दश्ती पारां ॻोठ जुमा ख़ान दश्ती में मुक़दम ग़ुलाम नबी ख़ान दश्ती ऐं गुलज़ार ख़ान दश्ती सां संदन चाचे जी वफ़ात ते ताज़ियत कई। इन मौक़े ते मुक़दम नूर हसन ख़ान दश्ती, वॾेरो हसन अली ख़ान दश्ती, राजा मोहम्मद कासिम दश्ती ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सिंधु दरिया जे पाणी में लाॻीतो वाद। सिंध जे टिनी बैराजनि ते पाणी वहकरा वधी विया। 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज ते 33,000, सखर वटि 18,000 ऐं कोटड़ी ते पाणी में 3,000 क्यूसिक जी वाद रिकॉर्ड। काज़ी अहमद में मोटरसाइकिल चाबी चोरनि जो गिरोह सरगर्म। हिकु हफ़्ते अंदरि 2 मोटरसाइकिलूं चोरी। कुझु ॾींहं अॻु टाउन कमेटी आॾो अणसुञातल चोर मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया ऐं अॼु वरी शहरी जानिब जतोई जी नई CD हुंडा मोटरसाइकिल मॉडल 2020 डॉक्टर शफ़ीक जी क्लिनिक जे साम्हूं चोरी थी वई आहे। मीरपुर साकरो में क़ाइम जानवरनि जी सरकारी अस्पताल ते बासरनि कब्ज़ो करे ॿिन्ही पासनि खां दुकान ठाराए छॾिया आहिनि। इन सिलसिले में सान्याह वंदन जो चवणु आहे त जानवरनि जी अस्पताल ते बासरनि पारां कब्ज़े जो DC ठठो खे नोटिस वठणु घुर्जे। असीं इंतज़ामिया खां घुर था करियूं त कब्ज़ो ख़तमु करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।
काज़ी अहमद शहर जे उन्नड़ मोहल्ला जे रहवासी मोहम्मद जुम्मन उमरानी मासूम पुट सां गॾिजी तालका प्रेस क्लब पहुची दाहींदे चयो आहे त मूंसां दुकानदार लियाकत शाह पठाण खंड खजूर किशमिश ऐं ख़ुश्क मेवे समेत ॿियो कारोबार करण जे बहाने फ्रॉड कंदे 1 साल अॻु 1 करोड़ रुपया वठी गुम थी वियो आहे ऐं उहे पैसा फबाइण लाइ संदसि पुट सज्जाद शाह पठाण मूं ते व्याज जा पैसा हुजण जो इल्ज़ाम लॻाए फ्रॉड करणु चाहिनि था। इन लाइ मूंसां इंसाफ़ करे 1 करोड़ रुपया वापसि ॾियारिया वञनि। ऐं लाड़कानो में अवामी तहरीक पारां सिंध जे विरहाङे जी साज़िश कराची कमेटी धारियुनि जी आबादगारी ज़मीननि ते कब्ज़नि पाणी ते धाड़नि ॿोॾ मुतासिरनि जी वाहुर न थियण ख़िलाफ़ मरकज़ी डेप्यूटी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन महेसर, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मलाह एडवोकेट, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी महरान सिंधी, ज़िलई सदर हाजी अली हसन वक्को, एडवोकेट फाज़िल राहूजो, हबीबा नूनारी, हारी अगवान कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, ज़ुल्फ़कार मीरानी, आतिफ मलाह, महविश नवाज़ नूनारी, नवीद कलोड़ो, मोहम्मद खान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में पाकिस्तानी चौक खां प्रेस क्लब लाड़कानो ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वज़ीर आला मुराद अली शाह सिंध जी अवाम खे ॿुधाइनि त मुल्क जे कहिड़े कानून ऐं आइन मूजिब कराची कमेटी जोड़ी वई आहे। कराची कमेटी खे आइन ऐं कानून मूजिब को बि अख़्तियार न आहे त हू कराची बाबति फ़ैसिला करे। कराची कमेटी जा समूरा फ़ैसिला गैर आइनी ऐं गैर कानूनी आहिनि। कराची समेत बदीन, ठठे, सजावल, उमरकोट, सांगड़, दादू, टंडो मोहम्मद खान, हैदराबाद, मीरपुर ख़ास, नौशेरो फेरोज़ ऐं ॿियनि ज़िलनि जो अवाम बरसात सबबि सख़्तु मुतासिर थियो आहे। सिमनालन, वाहन, शाखन, LBOD खे हथरादू घारा हणाए ॻोठनि जा ॻोठ ॿोड़िया विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची लाइ 1100 अरब रुपयनि जो ऐलान कयो आहे, पर बाक़ी ज़िलनि लाइ इमरान ख़ान को बि ऐलान न कयो आहे, ॼण त उहे ज़िला हिन मुल्क जो हिसो न आहे। सिंध जी अवाम खे दाइमी तौर ते अक़लियत में तब्दील करण लाइ हिकु साज़िश तहत बहरिया टाउन, DHA, ज़ुल्फ़काराबाद ऐं ॿियूं रिहाइशी स्कीमूं ठाहियूं पयूं वञनि। गुज़िरियल 1.5 सदी खां सिंध जे पाणी ते पंजाब जे हुकुमराननि धाड़ा हया आहिनि। पंजाब जो वॾो वज़ीर ऐलान पियो करे त असां सिंधु दरिया ते ग्रेटर थल कैनाल 2 ऐं 3 ठाहींदासीं। पंजाब जे वॾे वज़ीर जो अहिड़ो ऐलान सरासर मुल्क दुश्मनी ते ॿधल आहे। सिंधी अवाम सिंधु दरिया ते को बि डैम, कैनाल या कट कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।